अस्सलाम वालेकुम तार सुबह STV न्यूज़ हाँ वली मोहम्मद जाड़ो नज़र वचूं त मलीर खां मुश्ताक अबोर जी हिन रिपोर्ट ते नादिन पोर्ट कासिम इंसामिया ऐं रेवेन्यू अमलदार तरफ़ां मोहम्मद खान कबूल ॻोठ ते कयल हलां खां पोइ मुतासिर अञा ताईं ॻोठ में बहाल न थी सघिया। उन सिलसिले में ॻोठाणनि जो कठ थियो आहे, जंहिंमें आईंदे लाइ अमल जोड़ियो वियो। जसम चेयरमैन रियाज़ अली चांडियो, पार्टी क़यादत शौकत सुमरो, निसार चांडियो, फ़कीर बशीर, रजब अली ऐं ॿियनि सां गॾु ॻोठाणनि वटि पहुची खेनि मुकमल सहकार जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते हुन साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कराची शहर अंदरि तरक़ियाती मनसूबनि जी आड़ में हमेशह धरती धड़ियुनि खे पंहिंजे क़दीम ॻोठनि ऐं ज़मीनुनि तां जबर जे बुनियाद ते बेदख़ल कयो आहे। उमरान सरकार ऐं मुराद शाह हुकूमत हिन ॻोठ खे ॾाराइण में मुलवस आहे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। हुन चयो त पोर्ट कासिम, स्टील मिल, बशीर टोल फैक्ट्री या ॿिया इदारा आवाम जे मफ़ाद में आहिनि। छा सिंध जा शहरी उन्हनि जी इहा क़ीमत बि अदा कनि त पोइ पुलिस ऐं ॿिया इदारा अचनि ऐं उहे ॻोठनि खे ढाहिनि, अवामी मिल्कियतुनि खे साड़ीनि? इहो किथां जो क़ानून आहे, जॾहिं त पोर्ट कासिम अथॉरिटी, हुकूमत सिंध ऐं टी अदालत फ़ैसिला वाज़े कार्ड ते मौजूदु आहिनि त 31 ॻोठ पोर्ट कासिम जे हदुनि में आहिनि। तिन खे मुआवज़ो बि ॾिनो वेंदो ऐं राइश लाइ हाउस टाउन प्लानिंग में राइश ऐं नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, पर 1973 खां वठी उन ठाह ते अमल न कयो वियो आहे। हुन चयो त अली ज़ैदी, SSP मलीर, पोस्ट कासिम इंसामिया सवे घर ॾाराए बाहि ॾियारे औरतुनि खे गिरफ़्तार कयो, जिन खे तशदुद करे मथनी दहशतगर्दी जा केस दाख़िल कया आहिनि। उन खां वधीक ॿी बर्बरियत कहिड़ी थी सघे थी? हुन चयो त सिंध जे माण्हुनि खे ग़ुलामाने अंदाज़ में कारे क़ानून तहत हलायो पियो वञे। उन करे त धरती धणी हिन मुल्क जा बराबर जा शहरी न आहिनि। पोर्ट कासिम अथॉरिटी ठाह जी भंजकड़ी कंदे 37 ॻोठनि खे अॻु में लॾाए छॾियो आहे ऐं हिन ॻोठ में बि बर्बरियत ऐं ज़ुल्म बर्पा करे ॻोठाण खे बेदख़ल कयो आहे। असां पंहिंजे माण्हुनि सां गॾु आहियूं। असांजे एहतजाजी तहरीक जी शुरूआत 30 जनवरी ते ॻोठाणनि सां गॾिजी कराची प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वेंदो। हुननि मुतालबो कयो त एग्रीमेंट ते अमल कयो वञे ऐं मोहम्मद खान गबोल ॻोठ जे मुतासिरनि जे नुक़सान जो अदालो करे उन ई ॻोठ में खेनि आबाद कयो वञे। ॿी सूरत में नेशनल हाईवे ब्लॉक करण बैदि पोर्ट कासिम मेन गेट अॻियां धरणो हणी सभई रोड रस्ता बंदि कंदासीं।